अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीडियो कॉलम में भली कार ये जो मोकिलूं आहिनि तिने करे वांद कई आहे ऐं हूअं बि वांद कई आहे। सो सोशल मीडिया मूं वेठे ॾिठी त हिकिड़ी मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आई। मूं चयो त अव्हां सां ज़रूरु आऊं शेयर कयां। ऐं सोशल मीडिया जेका हिन वक़्तु यकीनन रिप्लेस करे वई आहे प्रिंट मीडिया खे, इलेक्ट्रॉनिक मीडिया खे ऐं खोड़ मीडिया जेके आहिनि, यानी अख़बारूं हाणे प्रिंट ते सॼी दुनिया में जेके आहिनि उहे घटि पियूं छपजनि ऐं सर्कुलेशन घटिजी वई आहे। खोड़ अख़बारूं हलियूं वियूं आहिनि डिजिटल प्लेटफॉर्म ते। चैनल बि तव्हां ॾिसंदा हूंदव त हाणे सोशल मीडिया ते माण्हू वधीक था ॾिसनि टीवी जी भेट में। सो सोशल मीडिया या जो इस्तेमालु उन सां ॿ टे फ़ाइदा बि थिया आहिनि खोड़, ऐं तमामु वॾा फ़ाइदा थिया आहिनि त हिकु टुटियूं आहिनि। ऐं माण्हू इंतज़ारु कंदो त सुबुह जो सवेल अख़बार अचे, पोइ अख़बार पढ़िजे ऐं पोइ वेही अख़बारनि खे ॾिसिजे। जीअं हिते हिन वक़्तु असां बि लाइब्रेरी में वेठा ॾिसूं था। ऐं ॿियो हूंदो असांखे इंतज़ारु रहंदो त पंहिंजो टीवी ते केॾी महिल ब्रेकिंग न्यूज़ अचे ऐं खोले ॾिसंदासीं। हाणे ख़बरूं जिते किथे मिंटनि में सेकेंडनि में सॼी दुनिया में ऐं असां वटि बि पहुची थियूं वञनि। ऐं इहो हिकिड़ो उनजो पॉज़िटिव पासो आहे। पॉज़िटिव पासो ॿियो ई बि आहे त हर माण्हू वटि हिकिड़ो जर्नलिस्ट आहे ऐं हर माण्हू जे हथ में जेका कैमरा आहे, सम्झो उन वटि हज़ार चैनल आहिनि, उन वटि सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म आहिनि। वीडियो ठाहे थो वठे, अस्पतालनि में को मसइलो थो थिए, थाणे में पुलिस थी का ज़्यादती करे, रोड ते थी करे, किथे रोड टुटल आहे, किथे शाख खे घारो लॻल आहे, किथे औरत ते तशदुद थिए थो, का औरत कारी थी क़तल थिए थी, कंहिं स्कूल जे अंदरि मसइलो आहे त माण्हू उते ई उनजी वीडियो भरे रखी था छॾनि ऐं उहा शइ ॿियनि ताईं पहुची थी वञे। हिकिड़ो उनजो इहो पॉज़िटिव पासो आहे। ऐं इहो सॼी दुनिया में बि आहे। तव्हां ॾिसो सॼी दुनिया में हाणे तर्जुमान खां वधीक, यानी अमेरिकी सदर जेको आहे उहो ट्विटर ते हिकिड़ो पंहिंजो ट्वीट करे थो। हुनखे हाणे ज़रूरत न आहे त हुनजो तर्जुमान केॾी महिल अची ब्रीफिंग ॾींदो। जीअं असां ज़ाहिर साफ़ ई रहिया आहियूं, असीं महीननि जा महीना कंहिं इंटरव्यू लाइ परेशान हूंदा हुआसीं, कंहिंजो मौक़ो वठण लाइ परेशान हूंदा हुआसीं त हिन ते हिन इशूज़ ते फ़लाणो सियासतदान कहिड़ी राय थो ॾिए। हाणे उहो ट्वीट करे थो छॾे, ट्विटर ते एक्स ते अची थी वञे हुनजी शइ, सोशल मीडिया ते उहो पंहिंजो बयानु वीडियो बयानु ठाहे जारी करे थो छॾे। त इहो हिकिड़ो ज़बरदस्तु ऐं उनजो हिकिड़ो पॉज़िटिव जेको आहे उहो पासो आयो आहे। ऐं उनजो असांखे ख़ासि तौरु सिंध जे माण्हुनि खे उनजो इस्तेमालु बि सही थिए पियो। इलाही खोड़ सिंध जा इशूज़ सोशल मीडिया खया आहिनि, पोइ उनखे प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया उनजो फॉलो कयो आहे। ऐं सोशल मीडिया वॾी माना यानी ही कैनालनि जी तहरीक खे बि सोशल मीडिया जेको आहे उन तमामु घणी हिकिड़ी जेको आहे हिप ॾिनी ऐं तमामु घणो उहो इशू जेको आहे अॻिते आयो। इहे सभु उनजा पॉज़िटिव ऐं बहितरीनु पासा आहिनि। पर कुझु निगेटिव पासा बि आहिनि जिन जेके असां वटि सिंध में तमामु घणो अॼुकल्ह थियनि पिया। हिकिड़ो त इहो तूफ़ान ऐं बदतमीज़ी तौरु बि हिकिड़ो यूज़ थिए थो। कॾहिं कॾहिं रिएक्शन बि थिए थो, को वाक़ियो थिए थो, को माण्हू राय ॾिए थो, को ग़लति ॾिए थो, को सही ॾिए थो, उहा बि हिकिड़ी थिए थी। पर उनखां सवाइ खोड़ शयूं थियनि थियूं। मिसाल तौरु मूं इहे जेके औरतूं आहिनि न, ॿाहिरि असांजो हिकिड़ो समाज हिन वक़्तु भॼंदड़ घुरंदड़ समाज आहे, टुटंदड़ फुरंदड़ समाज आहे। ज़ातियुनि पातनि खां हाणे आहिस्ते आहिस्ते आजो थी क़ौम जी शिकिल वठे पियो। अॻे असां वटि माण्हू मिलंदो हो त पुछो बाबा तूं केरु आहीं, त माण्हू ॿुधाईंदो असां चांडियो आहियां, ज़ात ॿुधाईंदो, या ॿुधायो असां सूमरो आहियां, ख़ासकेली आहियां, चनड़ आहियां, हाले पुटो आहियां, मेघवाड़ आहियां, कोली आहियां, भील आहियां, या फलाणी ज़ात जो आहियां, मंगसी आहियां, फलाणो आहियां। पर हाणे उहो पासो आहिस्ते आहिस्ते ख़तमु पियो थिए। ऐं गॾो गॾु रिश्तनि में, रत में, घर में जेके शादियूं मुरादियूं पंहिंजे सौट खे ॾेई छॾणु, 80 साल जे पोड़े खे ॾेई छॾणु, ऐं उहो जेको ॼमंदे पेट लिखी ॾेई छॾणु, ॼमंदे शादियूं, उहो भॼे घुरे पियो। ऐं तव्हां हिकिड़ो नंढो वाक़ियो थो ॿुधायां त हीउ मां मूं अक्सर ज़िक्र बि कयो आहे त अॻे का अगरि छोकिरी पंहिंजो प्यार जो पलनू करण लाइ निकिरंदी हुई त हिकिड़ो ध्यानु तलब हिकिड़ो 100-150 रुपए में अख़बार में छपिबो, हेॾो नंढिड़ो त टिनि कपिड़नि में न मूंखे वर्गलायो आहे, न भॼायो आहे, ऐं टिनि कपिड़नि में पंहिंजे घरां निकिती आहियां वञा थी। पोइ जॾहिं बदीन में फ़िदा ज़ोर ऐं इरम अबड़ो जो केस थियो त असीं शाम अख़बार ऐं कावश में आऊं उन ग्रुप सां। मूंखे यादि आहे त नाज़ सहितो हिकु हुन ॾे क्रेडिट वञे थो त हुन चयो इन ख़बर खे फ्रंट पेज ते छपींदासीं। ऐं उहा असां फ्रंट पेज ते छपी, पोइ अॻियां हली उहा ख़बर लीड थी। ऐं शाइस्ता आलमाणी मोहम्मद हुसैन जो शाइस्ता आलमाणी जो केस असां लीड करे अख़बारुनि में छपियो। ऐं पोइ प्यारु कंदड़ जेके माण्हू आहे उनखे माण्हू प्रेमी जोड़ा चवणु शुरू कयो वग़ैरह वग़ैरह सभई। पर असां असांजे माण्हू फ़ोनूं कयूं त तव्हांजी भेण अगरि फ़रार थी वञे, तव्हांजी धीउ थी वञे त तव्हां छा अख़बार में ख़बर छपींदो। त
मूंखे यादि आहे त नाज़ साहब खे हिकिड़ी काल आई आहे, नाज़ साहब जो त अगरि मुंहिंजी भेणी फ़ैसिलो कंदी त हुनखे ईअं ई छपींदुसि ऐं हुन ॾे क्रेडिट वञे थो ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे। सो हिकिड़ो समाज भॻियो बुरो पासे अचे असां हुनखे कवरेज ॾिनी, पर हाणे सोशल मीडिया ते असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि एॾो तंज़ामीज़ अंदाज़ में हे जेके जर्नलिस्ट अॼुकल्ह पैदा थिया आहिनि हथ जा हिकिड़ा जेके वञी माइक चढ़े बीह रहनि था या कीअं पुछनि था, पोइ सोशल मीडिया ते बि थिए थो। पोइ मां रक्शे में वेठसि, पोइ रक्शा वारो मूंखे वणी वियो, पोइ मां कुल्फ़ी वरिती, पोइ मूंखे कुल्फ़ी वारो वणी वियो, पोइ हीअ फ़ोटो सेट कराइण वियसि, पोइ मूंखे वणी वियो। उनखां इन क़िस्म जो बयानु ॾियारे हीउ समाज जेको भॼे घुरे उन ज़ातुनि पातुनि खां हिकिड़ो औरतुनि लाइ जेको हिकिड़ो जेल ऐं क़ैद खानो ऐं गुर पखी समाज जो हुयो, जंहिंमें सिंध जूं औरतूं घाणनि में पीड़जनि पियूं, उहे उन सॼे अगरि समाज खे तोड़ फोड़ थिए पई ऐं हिकिड़ियूं बग़ावतूं आहिनि नंढड़ियूं रवायतुनि खां, रस्मनि खां, रीतुनि खां ऐं पंहिंजी पसंदि पंहिंजे इज़हार जे लाइ फ़ैसिला करण जूं, पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारिजे उन बाबति फ़ैसिला करण जे हवाले सां हीअ जेके समय केस थियनि पिया सॼी सिंध में, त छोकिरियूं पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला कनि पियूं। इहो समाज जो जेको पॉज़िटिव पासो आहे उन ते मूं ॾिठो त सोशल मीडिया ते नंढियूं चथर हुआ त पंहिंजे टिनि कपिड़नि में निकिती आहियां, पोइ ऐं हीअ वणी वियो मूंखे, हीअं वणी वियो, पोइ सुवाल कनि था वरी माण्हू हुन ते हेठां क़िस्म जा जेके आहिनि उहे कमेंट्स जेके आहिनि उहे पिणु पास कनि था। इन क़िस्म जा खोड़ शाइरी जे हवाले सां त भले पिन पर मुंहिंजा ख़र्च पूरा कर, या मूं वटि ॿुधो हिकिड़ो कलाम जेको तमामु घणो आहे हिकिड़ो अॻे माण्हू वॾेरो सॾु चवंदो वॾेरो सॾु माना हिकिड़ी निफ़रत हिकिड़े फेज़ में अची वियो त, पर हाणे माण्हू थो चए बाबो सूबेदार आहे, पैसो आहे, पोइ वरी माण्हू ते अजीब क़िस्म जा कमेंट्स कनि था। त इन क़िस्म जे हवाले सां सोशल मीडिया यूज़ थिए थी पई ऐं हिकिड़ी पोलिटिकल पार्टियुनि जा हिकिड़ा मीडिया सेल ठहियल आहिनि, सोशल मीडिया सेल, उहे बि पंहिंजे हिसाब सां हुनखे यूज़ कनि था फेक आइडियुनि तां, कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु तूफ़ान बदतमीज़ी शुरू थी वञे, कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु शुरू थी वञे। पोलिटिकल पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जूं ऐं उनखां सवाइ ॿियूं बि खोड़ माण्हू मुल्क खां ॿाहिरि वेही फेक आइडियुनि तां सॼी हिकिड़ी ॻाल्हि गंद कल्चर हिकिड़ो जेको आहे उहो उन्हनि एडॉप्ट कनि था। कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु ओचितो सुबुह ते को न को इशू थियो त कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु, कॾहिं कहिड़ा नाला खणंदुसि, खोड़ इशूज़ आहे तमामु घणो। मुंहिंजो वीडियो कॉलम जो हिकिड़ो मुख़्तसर टाइम आहे त हींअर मां खणी कोन पियो सघां। ऐं उन आइडियुनि ते तव्हां वञी ॾिसंदव न त मिसाल तौरु कंहिं पढ़ी लिखी औरत या कंहिं पढ़ी लिखी मर्द जी आइडी ते वेंदो त हुनजा 8,000 10,000 फॉलोअर हूंदा, 50,000 हूंदा ट्विटर ते, एक्स ते या फेसबुक ते, पर हिकिड़ी आइडी तव्हां ओचितो ॾिसंदो मकली जी मलका मिसाल तौरु चरियो छोकिरो ऐं अहिड़ी क़िस्म जा हिकिड़ा नंढड़ा हसीना पोपरी फलाणी दीवानी, इन क़िस्म जूं फेक आइडियूं लखनि में उनजा फॉलोअर हूंदा। त पोइ उन्हनि खे किथां मॉनिटर थियनि थियूं, उहे कंहिंजूं आहिनि, उहे केरु हलाइनि था, इहो पोइ ज़ाहिर आहे हिन सोशल मीडिया जंग आहे। त इन करे जेके सिंध जे इज्तिमाही मफ़ादनि जा मुखालिफ़ आहिनि, जेके सिंध जे हक़नि ते धाड़ा हणनि था, जेके सिंध जे समाज खे ग़ुलाम रखणु चाहिनि था, जेके सिंध जे औरतुनि खे ग़ुलाम रखणु चाहिनि था, जेके सिंध जे हिन जेको पोरियत जो समाज आहे उनजे ख़िलाफ़ु इल्मियत बि रोशन ख़्याल माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेके कातकवाड़ा खणी हलनि था, उन्हनि जूं बि त आइडियूं आहिनि, उन्हनि जो बि यूज़ थिए थो। तंहिं करे मूं हिननि ईद जे मोकल ॾींहंनि में वेठे सोशल मीडिया बाक़ाइदा गौर सां ॾिठी आहे। हिकिड़ो सॼो ॾींहुं किंजर ते हुउसि ॿारनि सां गॾु, त शाम जो जीअं वांदा थियासीं मुंहिंजो ॾिसां अचे छा पियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि जे वारनि ते वञी मूं ॾिठो, ऐं असां बि सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते आहियूं, पर हाणे खोड़ बदतमीज़ी वारियूं शयूं घटि पढ़ंदो आहियां ऐं पाण बि घटि कंदो आहियां सोशल मीडिया ते। मां कॾहिं कॾहिं शेयर रखी छॾींदो आहियां, माण्हू तव्हां सां उदास शेयर रखियो थिए छो के छॾे वेही छा फलाणो, ऐं चवंदुसि कंहिंखे गारियूं ॾियण खां बहितर आहे शेयर रखी छॾिजे, पोइ ॿारनि जी का तस्वीर रखी छॾिजे, या कॾहिं कॾहिं जेको ज़रूरी इशू आहे हुन ते पंहिंजो मौक़फ़ ॾेई छॾिजे। त इन करे उहो ॾेई छॾिबो आहे। पोइ बदतमीज़ी वारा जेके आहिनि घणियूं पोस्टूं घटि पढ़ंदो आहियां, ॾिसंदो घटि आहियां, कमेंट्स बि घटि कंदो आहियां, पर हिन भेरे वेही मूं पढ़ियो सही, मुंहिंजो ॾिसांसीं त समाज बीठो किथे आहे, कहिड़ी स्टेज ते जेको आहे बीठो आहे सोशल मीडिया जे हवाले सां। सो सोशल मीडिया जो हिकिड़ो पॉज़िटिव इस्तेमालु बि ऐं हुनजो नेगेटिव इस्तेमालु बि उरूज ते आहे, पॉज़िटिव इस्तेमालु बि उरूज ते आहे। मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त फेसबुक जेको आहे उहो रोड जो वॉशरूम आहे, जेको अचे थो हाजत पूरी करे हलियो थो वञे। त जामी चाले साहिबु हुन ते कमेंट्स कयो त फेसबुक रोड जो वॉशरूम न आहे, पर उन ते उनजो ग़लति इस्तेमालु उहे था कनि जेके वॉशरूमनि में हमेशह ग़लति नारा ऐं लफ़्ज़ जेके आहिनि उहे लिखी वेंदा आहिनि। ऐं उन ते वरी उन साॻी मूंखे कोट करे वरी एजाज़ मंगी साहिब हिकिड़ो कालम लिखियो त दोदे चांडे चयो आहे त फेसबुक जेको आहे रोड जो वॉशरूम आहे, हर को अचे थो हाजत पूरी करे हलियो थो वञे। सो इहो मूं हिकिड़ी जनरली हिकिड़ी राय ॾिनी हुई
तो उनजो रूज़ ते इस्तेमालु आहे, पर तंहिं करे असांखे जेके असीं पढ़िया लिखिया माण्हू आहियूं समाज जा सोसाइटी जा, उहे ही जेको पटका लायो मुंहुं हुजे थी या ग़लति इस्तेमालु या फेक न्यूज़ या कूड़ी ख़बर, उनजो असांखे ख़ात्मो आणिणो आहे। ऐं सोशल मीडिया खे जो हिकिड़ो पॉज़िटिव ऐं सुठो इस्तेमालु जेको आहे उहो करणु लाज़मी आहे। ऐं पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे देश जे औरतुनि लाइ, ॿारनि लाइ, अकिलतुनि लाइ, हारियुनि मज़दूरनि लाइ उनजो इस्तेमालु थिए ऐं हिकिड़ो सुठो इस्तेमालु थिए। तंहिं करे आउं सम्झां थो त खोड़ माण्हू जो सुठो इस्तेमालु कनि था, खोड़ पढ़िया लिखिया माण्हू उन गारे गंदोल कल्चर जेको आहे, जेको ॿिए जा पटका लाहिण वारो जेको कल्चर आहे, उनजो हिसा कोन था थियनि ऐं सुठे नमूने सां उनजो यूज़ बि थिए थो। पर कुझु वरी ईअं बि थिए थो त तव्हां चवंदो त उनजो ग़लति इस्तेमालु बि थिए थो। सो मुंहिंजो हिकिड़ी राय हुई, हिकिड़ी अॼु दिलि में आई पई, मुंहिंजो हाणे हिकिड़ो दौरु हूंदो कालम असीं लिखंदा हुआसीं अख़बार में, तॾहिं मूं वरी हीउ वीडियो कालम जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे। त खोड़ माण्हू जेके अख़बार पढ़ी नथा सघनि या जेको अख़बार में मुंहिंजो मज़मून नथा पढ़ी सघनि, उहे वीडियो कालम ज़रिए ॾिसी सघनि था। तॾहिं करे इहो फेसबुक ते बि रखंदुसि ऐं रखंदो रहंदो आहियां पंहिंजा कालम, ऐं यूट्यूब चैनल ते मां रखां थो त जीअं वॉइस हुते हमेशह महफ़ूज़ रहे। ऐं यूट्यूब चैनल मुंहिंजो को वॾो चैनल कोन्हे जंहिंमें को सभु कुझु जेको नंढो आहे दो चांडियो लिखंदो यूट्यूब ते त उहो अची वेंदो, उते ॿुधी सघो था, हिते ॿुधी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे, तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। इनशाला ॿिए वीडियो कॉल में तव्हां सां राब्तो रहंदो। जेसिताईं इजाज़त ॾींदा, अला भाई।